गुज़िरियल बाङे में असां सम्झियो त ज्योतिर्लिंगम इलाही नूर जी अलाकत आहे, पर हाणे हिकु वधीक सुवाल साम्हूं अचे थो, परमात्मा खे परमात्मा छो चयो वियो आहे? परमात्मा ॿिनि लफ़्ज़नि मां ठहियलु आहे, परम ऐं आत्मा। आत्मा तो असां सभई आहियूं, जहिड़ा शौर रोशनीअ जा नुक़्ता, पर परम जो मतिलबु सभ खां मथां, सभ खां इलाही, सभ खां श्रेष्ठ। हाणे सोचो, हिकु स्कूल में 100 शागिर्द हुजनि, सभु शागिर्द आहिनि, पर पहिरियों नंबर हिकु ई खणंदो आहे। अहिड़ी तरह सभु आत्माऊं आहिनि, पर परम आत्मा हिकु ई आहे। असीं महदूद ॼाणण वारा आहियूं, परमात्मा मुकमल ॼाण वारो आहे। असीं महदूद ताक़त वारा आहियूं, परमात्मा सभिनी ताक़तुनि सां भरपूर आहे। असीं जनम ऐं मरण जे चक्कर में आहियूं, परमात्मा उन्हनि खां मथां आहे, इन करे खेसि परम आत्मा चयो वियो आहे। पर हाणे सवाल, जेकॾहिं परमात्मा सभ खां इलाही आत्मा आहे त संदसि नालो छा आहे? छा परमात्मा जो ॿी को नालो आहे? अचो ईंदड़ भाग में उन राज़ खे सम्झूं। ओम शांति शांति।